अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो, आऊं तव्हांजो अब्दुल हफ़ीज़ भयो सिकंदरी ऐं हमेशह आऊं तव्हांखे कंहिं तारीख़ी जॻह, कंहिं तारीख़ी दरगाह, कंहिं मस्जिद, कंहिं मदरसे, कंहिं शख़्सियत सां मिलाईंदो आहियां। अॼु आयो आहियां मां पंहिंजे इलाइक़े जी मशहूरु ऐं मरूफ़ दरगाह शाह जलील, जंहिंजो असुलु नालो शाह अब्दुल जलील आहे। हिते माण्हू हिनखे शाह बादशाह, शहनशाह बि चवंदा आहिनि। जागण तालका ज़िला शिकारपुर जे भर में ही दरगाह आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअ दरगाह जो नज़ारो आहे। अदाई ॾेखार, हीअ जेको आहे दरगाह जे नज़ारे में हीअ जेको आहे मज़ारूं, तुरबतूं, समूरी ॾेखार। शाह अब्दुल जलील जीलानी रहमतुल्लाह अलैह उहो अल्लाह जो कामिल वली आहे जंहिं पंहिंजे करामतुनि सां सिर्फ़ असां भयनि खे न पर हिन इलाइक़े जी हर बिरादरी, हर क़ौम, हर इलाइक़े जो माण्हू हिन दरगाह ते ईंदो आहे। ऐं हीअ दरगाह बि भर में आहे, गॾु ॾेखार। ऐं हीअ गॾु दरगाह बि आहे, ॾेखार। ऐं जेको आहे हीअ मुंहिंजे पोयां हीअ अवां ॾिसी सघो था पिया, दरगाह शरीफ़ जो नज़ारो आहे। ऐं हीअ जेके आहे मज़ारूं आहिनि ऐं हीअ मेन दरवाज़ो आहे जंहिं मां अंदरि शाह अब्दुल जलील जी दरगाह ते दाख़िल थिबो आहे। मूंसां गॾु जेके बि सिंध जा, पंजाब जा, बलोचिस्तान जा, पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि फ़क़ीर आहिनि, हीअ उन्हनि जे लाइ आहे। जेके दोस्त बार बार फरमाइश कंदा हुआ त तव्हां साईं शाह अब्दुल जलील जो रिसालो ऐं किताब लिखियो आहे, त उन दरगाह जो प्यारा दोस्तो हीअ आहे मशहूरु दरगाह शाह अब्दुल जलील जीलानी जे अंदरि दाख़िल थियण जो दरवाज़ो, जंहिंमां हीअ किताब साईं जो फारसी में लिखियलु हुयो, जेको मूं सिंधीअ में तर्जुमो कयो। अदांदर हीअ अंदरि दाख़िल थियण खां पोइ जो नज़ारो आहे। हीअ मज़ारूं आहिनि जेके दरगाह जे अंदरि इहाते में आहिनि। आराम आराम सां सभु ॾेखारींदो अलाह, आराम आराम सां सभु जेको आहे मज़ारूं ॾेखारींदो अचु। ऐं हीअ अल्लाह जे नेक कामिल बाने हज़रत शाह अब्दुल जलील जी अलाह मथां रोज़ो बि ॾेखार। ऐं हेॾां बि हीअ बि आहे जेको आहे दरगाह शरीफ़ जो नज़ारो। ऐं हेॾां ही दोस्त तव्हांखे ॾेखारे थो पियो। ऐं हुन सां गॾु हीअ पासे ॾेखार, महिरबानी। ऐं अव्हांखे ख़बर आहे त शहनशाह शाह जलील बादशाह सां अब्दुल हफ़ीज़ सिकंदरी जी बेइंतिहा मोहबत आहे ऐं हमेशह हिन दरगाह ते आऊं ईंदो आहियां। ऐं हीअ दरगाह शरीफ़ जो अंदरो नज़ारो आहे। हीअ जेको आहे मेराज मुस्तफ़ा चवे पियो, मुस्तफ़ा मूंसां गॾु आहे ऐं फ़क़ीर बि गॾु आहे। ओ सोहणा शाह जलील रब जो समूरे इलाइक़े वारनि खे ऐं असांजे जेको आहे वांदीरनि खे, समूरनि खे, मोहबत करण वारनि खे, ख़िदमत करण